अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध की खबर जो सिलसिलो जारी है। तव्हां सां मदीजी मां ख़बर शेयर कंदा हलूं। मदीजी اوٻاوڙو में पुलिस गर्दी औरतन मथां तशदद करण जी सख़्त लफ़्ज़न में मज़मत कयां थो। पुलिस वडेरनि ऐं सियासतदाननि जी कमदार ऐं वांगार वहंदी अचे थी। हथनि खाले नियाणियुनि ते तशदद करण जी सख़्त अल्फाज़नि में मज़मत कयां थो। علامه राजा नासिर प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो, पाकिस्तान जे अंदरि सियासी जमहूरियत जे नाले ते एहतियात ठाहिण अवाम जे मुफ़ादनि बदिरां पंहिंजे मुफ़ादनि लाइ ठाहिया वञनि था, तॾहिं कामयाब नथा थियनि। जेकॾहिं उहे एहतियात अवाम जे हक़नि लाइ ठाहिया वञनि हा त उहे अॼु अकेला न हुजनि हा। PDM जे एहतियात ठाहिण जो मक़सदु कंहिंखे बिलावल भुट्टो प्यारो आहे त कंहिंखे मरियम नवाज़, जेके पाण में ई सचा न आहिनि। उहे अवाम लाइ कहिड़ो भलाई लाइ कमु कंदा। कंहिं बि सियासी या तंज़ीमी कारकुन कंहिं बि ॾोह में घुरिबल आहे त उन लाइ कानून आहे त खेनि कोर्ट में पेश कयो वञे, जेको अदालत पाण सज़ा ॾींदी। रियासत में उहो कमु न आहे त माण्हुनि खे तहफ़ुज़ करण बदिरां खंबे गुम करणु किथां जो कानून आहे। असांजा केतिरा ई कारकुन खंबे गुम थियल आहिनि। पाकिस्तान जे अंदरि पुलिस अवाम जे तहफ़ुज़ करण बदिरां इलाइक़े जे वॾेरनि ऐं संदसि चोरनि जी हिफ़ाज़त करे रही आहे। जेसिताईं रियासत जे अवाम जो तहफ़ुज़ न कंदो तेसिताईं एहतियात तारीख़ हलंदा रहंदा। इसराइल खे कॾहिं बि पाकिस्तानी ऐं मुस्लमान जे मुल्कनि जी गैरतमंद अवाम तस्लीम न कंदो। इसराइल केतिरो बि फ़लस्तीन ते कब्ज़ो कंदो, पर को बि खेनि तस्लीम न कंदो। फ़लस्तीन ऐं फ़लस्तीन में रहंदड़ मुस्लमाननि जो मुल्क आहे ऐं रहंदो। उन मौक़े ते साणस गॾु अलामा बाक़िर अब्बास ज़ैदी, अलामा मुख़्तार इमामी ऐं ॿिया साणस गॾु हुआ। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।